आफिसर का सवाल कंदे आफिसर कावड़ जी पौंदी आओ मुर्शिद का सवाल कंदे मुर्शिद साईं कावड़ जी पौंदी उस्ताद का सवाल कंदे उस्ताद कावड़ जी पौंदी हेॾे तवज्जो कर रब करीम फरमाईंदो आहे उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। रज़े तो फरमाए माखा घुर माखा जॾहिं तूं घुरंदो आहे मां अल्लाह अर्शन ते ख़ुशि थी वेंदो आहे जॾहिं तूं माॾे लड़ी ईंदो आहे मां अल्लाह अर्शन ते ख़ुशि थी वेंदो आहे जॾहिं तूं मुंहिंजी दरबार में अची करे गिड़गिड़ाईंदो आहे मां अल्लाह अर्शन ते ख़ुशि थी वेंदो आहे जॾहिं तूं माखा घुर कंदो आहे मां अल्लाह ॾियण में देरि न कंदो आहे। रब तो फरमाए घुर त मां ॾियां जेकॾहिं न घुरंदे त मां अल्लाह कावड़ जी पवंदो मां अल्लाह डमर जी पवंदो मां अल्लाह रुसी वेंदो हेॾे तवज्जो कर हर हिकु पैगंबर चओ रब खां घुर कई आहे रब से उन्हीं खे मारूम वापसि न कयो आहे। आओ आदम सफ़ीउल्लाह अबुल अंबिया आहे जदुल अंबिया आहे पूरी इंसानियत जो अबो आदम आहे हज़रत आदम सफ़ीउल्लाह खां लग़्ज़श थी वई आहे कोताही थी वई आहे आदम सफ़ीउल्लाह रोई पियो आहे आदम सफ़ीउल्लाह गिड़गिड़ाईंदो पियो आहे ओ अर्शन वारा करीम रब रब से लग़्ज़शूं तूं माफ़ कंदो आहे अल्लाह मां आदम खे माफ़ कर आओ माफ़ियूं तूं ॾींदो आहे अल्लाह मां आदम सां पहुची वञ हज़रत आदम नबी 1 साल न 10 साल न 10 साल न 40 साल रब खे सॼो अथई वाह आदम तुंहिंजी गैरत खे सलाम आहे हज़रत आदम सफ़ीउल्लाह 10 साल न 40 साल अल्लाह खां घुरियो अथई पोइ बि अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो आहे रब फरमाईंदो आहे मुंहिंजी रहमत खां मायूस न थींदो कर मुंहिंजी रहमत घणी आहे मुंहिंजी रहमत बेपाया आहे मुंहिंजी रहमत बेशुमार आहे मुंहिंजी रहमत खां मायूस न थींदो कर कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। रब ने तो फरमाए ओ मुझे मोहम्मद करीम आमना जलाल हजरत अब्दुल्ला जा बाल महबूब रब जुल जलाल पंहिंजे उम्मत खे समझाए मुझे बानन खे समझाए मां खां घुरंदा रहन मग़फ़िरत तलब कंदा रहन फज़ल घुरंदा रहन मां अल्लाह जे रहमत खां मायूस न थियनि आओ जेकॾहिं कमी कोताही थी वञे गुनाह थी वञे ख़ता थी वञे ॾोह थी वञे जुर्म थी वञे का वॾी ॻाल्हि कोन्हे हाओ मां अल्लाह जी रहमत बेपाया आहे हिन जे अचण जी देर आहे हिन जे रोइण जी देर आहे मां अल्लाह जे परचण में देरी कोन्हे हाओ आजी सगोरो काबतुल्लाह जे चौतरफ़ फिरंदो वतो आहे रोईंदो वतो आहे रोई करे सॼींदो वतो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक चवंदो आहे ओ करीम रब तुंहिंजे दर ते आयो आहीं माफ़ियूं वठण आयो आहियां माफ़ी तलब करण आयो आहियां बख़्शिराइण आयो आहियां ज़िंदगी जा ॾोह त माफ़ कर ज़िंदगी जा गुनाह त माफ़ कर पाणी त फरमायो थी उदऊनी अस्तजिब लकुम मां खां घुर मां ॾियां ओ अल्लाह तुंहिंजो दर वरितो आहे तुंहिंजे दरवाज़े जो रहमत वारो कड़ो खड़कायो आहे अर्शर वारा तूं ई ॿुधंदो आहे हाओ जाथे अम्मा न ॿुधंदी आहे तूं ॿुधंदो आहे जाथे अबो न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे सरदार न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे उम्मत न ॿुधंदी आहे तूं ॿुधंदो आहे जाथे बांडड़ा न ॿुधंदा आहिनि तूं ॿुधंदो आहे जाथे सदर न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे वज़ीर आज़म न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे गवर्नर न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे पीर न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे फ़क़ीर न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे जाथे मुर्शिद न ॿुधंदो आहे तूं ॿुधंदो आहे ओ काइनात जी ॿुधण वारा मां तुंहिंजे दर ते बीठो आहियां तूं जेको तुंहिंजे दर ते ईंदो
ॾाढो हथ धोई छॾ हाओ हाओ रब करीम फरमाईंदो आहे बि आवाज़ ईंदो आहे हे चवंदो आहे लब्बैक लब्बैक हे बि आवाज़ ईंदो आहे ला लब्बैक ला लब्बैक ला लब्बैक तुंहिंजी लब्बैक मां अल्लाह वटि क़बूल न आहे एॾो रब कावड़जी वियो आहे एॾो रब डमिरजी पियो आहे एॾी रब खे कावड़ अची वई आहे रोई रोई थकिजी पियो आहे सॾे सॾे थकिजी पियो आहे अल्लाह मूंखे रहमत भरियो सॾ तॾे रब फरमाईंदो अल्लाह लब्बैक तुंहिंजो रोअण मूंखे नथो वणे तुंहिंजो झुकण मूंखे नथो वणे तुंहिंजा ॻोढ़ा टिमाइण मूंखे नथो वणे तुंहिंजा हथड़ा खणण मूंखे नथा वणनि तुंहिंजो काबे में अचण मूंखे नथो वणे तुंहिंजो काबतुल्लाह में अचण मूंखे नथो वणे निकिरी वञ मां अल्लाह जो घर छॾे वञ मां रब जो दर छॾे वञ मां अल्लाह हिकु घड़ी बि तोखे पंहिंजे काबे में मां रब बर्दाश्त नथो कयां अल्लाह जी रहमत ॾे नज़र करबा वरी बि रोई पवंदो आहे हाओ साईं धिका ॾींदे पोइ बि बीठो आहे दड़का ॾींदे पोइ बि बीठो आहे दाबा ॾींदे पोइ बि बीठो आहे धिका ॾींदे रब कोन वेंदो माए हे क़ुरान पाक जी आयत मुंहिंजे गिरेबान खां वठी मूंखे झंझोड़ींदी पई आहे ओ आजी सगोरा जे रब पर चइणो थी त रब जो दर न छॾी ॼाण असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम रब से तो फरमाए मुझी रहमत खां मायूस न थी मुंहिंजो नालो गफूर आहे मुंहिंजो नालो रहीम आहे मुंहिंजो नालो सतार आहे मुंहिंजो नालो करीम आहे मां त पर्दा विझण वारो हा अल्लाह से तो फरमाए मुंहिंजी रहमत मां मायूस न थी हाजी सगोरो मायूस न थियो आहे रब जी रहमत मुतवजे थी वई आहे दरवाज़ो जो न छॾियो अथई दर जो न छॾियो अथई घर जो न छॾियो अथई रब संजी नज़र दिल ते हूंदी आहे हाओ हाओ बि आवाज़ ईंदो आहे ओ रोइण वारा रोइण बस कर बेक़रार थी वियो आहे बेचैन थी वियो आहे तोखे करार आराम नथो अचे तुंहिंजी इहा पुकार मां अल्लाह वटि क़बूल थी वई आहे मां अल्लाह सेकंडनि में ई परची वियो मां चओ अल्लाह पंहिंजे परचण में चओ देर न आहे आदम सफ़ीउल्लाह पुकारे पुकारे हाओ रब जी रहमत मां चओ मायूस न थियो आहे तूं बि आदम जो बचड़ो आहे तूं बि आदम सफ़ीउल्लाह जी औलाद आहे हाओ हाओ तुंहिंजो अबो त हुयूर आहे तुंहिंजो अबो त गैरती मुड़ुस आहे तूं बि गैरती मुड़ुस थी पओ तुंहिंजे अबे रब जो दर न छॾियो आहे हाओ अल्लाह जे रहमत वारो कड़ो खड़काईंदो रहियो आहे रब जो दर न छॾियो अथई तूं बि उन आदम सफ़ीउल्लाह जो बचो वां चओ रब जो दर मां बि चओ न छॾींदुमि न छॾिबो चओ अल्लाह जो दर अल्लाह खां घुरंदासीं कंहिंखां घुरंदी अबा आदम सफ़ीउल्लाह घुर कई रब जी रहमत मुतवजे थी वई अल्लाह जे फरमायो जिब्राइल जी रब जलील वञ मुंहिंजे आदम सफ़ीउल्लाह खे चओ हाओ मां अल्लाह मुतवजे थी वियो आहे हिन लफ़्ज़नि सां पुकारण तो जो कमु आहे परचण मां अल्लाह जो कमु आहे जॾहिं माण्हू पुकारींदो आहे पोइ रस्ता परचाइण वारा अल्लाह से पाण ॾसींदो आहे रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन अल्लाह कमी कोताही थी वई आहे असां पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो आहे रब परची वञे अल्लाह से परची वियो अबा अल्लाह खां घुर कंहिंखां घुरंदे पिञांदर न पिन मता पिन ते पूरी न पवे नाम उन्हीं जोगिन जेको ॾातर सारे देह जो छो वञी छा खाओ ॿेली बीहंदो आहीं ॿियनि जो वठ कंजक
करीम जी जग जो हाली सो